अस्सलाम वालेकुम नादरीन, तो हक़सत न्यूज़ नादरीन ताज़ा खबर शामिल कंदा हलूं। नौशहर फिरोज़ खान जिते ठारूशाह बाईपास वेठल गुलाम मुस्तफ़ा गुलज़ार सोलंकी प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो करण बैदि सहाफ़ियुनि खे ॿुधायो त ॿारनि जे मामूली ॻाल्हि तां जवाबदार जावेद सदाम कोसो ऐं ॿिया बिलाजवाज़ घरनि ते चढ़ाई करण, ॿारनि मर्दनि ऐं औरतुनि खे तशद्दुद जो निशानो बणाए घरनि खे बाहियूं ॾिनियूं ऐं असांजे ॿिनि ॼणनि खे अली बख्श ऐं सोनल सोलंकी खे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो, जेके हिन वक़्त बि सिविल अस्पताल में दाख़िल आहिनि। हुननि जो चवणु हो त असां सां वॾो ज़ुल्म थियो आहे। SSP नौशहर फिरोज़ खे अपील आहे त घरनि ते हमिलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। नाज़रीन, रिपोर्ट करे रहियो आहे मंज़ूर मलिक, ब्यूरो चीफ हक़सत न्यूज़ नौशहर फिरोज़।